नाज़रीन, 27वीं आईनी तरमीम ते इंसाफ़ी कानून वारे स्टैंडिंग कमेटी में अॼु शिकवार वोटिंग जो इम्कान आहे। जमियत उलमा इस्लाम गडियल कमेटी जे इजलास जो बाइकॉट करे छॾियो आहे, जॾहिं त तहरीक इंसाफ़ तरमीम ते बहस लाइ पूरे ऐवान ते मुश्तमिल कमेटी ठाहिण जो मुतालबो कयो आहे। पीटीआई जे पार्लियामेंटी लीडर अली ज़फ़र चयो आहे त तरमीम जो ड्राफ्ट हाणे मिलियो आहे, पढ़ण खां सवाइ उन ते बहस नथो करे सघिजे। ॿिए तरफ़ कमेटी जे चेयरमैन फारूक एच नायक चयो आहे त तरमीम जे शकनि ते 80% मुशावरत थी चुकी आहे, 20% मामलनि ते अॼु मुशावरत मुकमल थी वेंदी। हिकु बार ॿिए नाज़रीन, तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ टियूं पिया। 27वीं आईनी तरमीम ते इंसाफ़ी कानून वारे स्टैंडिंग कमेटी जो अॼु शिकवार वोटिंग जो इम्कान आहे। जमियत उलमा इस्लाम गडियल कमेटी जे इजलास जो बाइकॉट करे छॾियो आहे, जॾहिं त तहरीक इंसाफ़ तरमीम ते बहस लाइ पूरे ऐवान ते मुश्तमिल कमेटी ठाहिण जो मुतालबो कयो आहे। पीटीआई जे पार्लियामेंटी लीडर अली ज़फ़र चयो आहे त तरमीम जो ड्राफ्ट हाणे मिलियो आहे, पढ़ण खां सवाइ उन ते बहस नथो करे सघिजे। ॿिए तरफ़ कमेटी जे चेयरमैन फारूक एच नायक चयो आहे त तरमीम जे शिकनि ते 80% मुशावरत थी चुकी आहे, 20% मामलनि ते अॼु मुशावरत मुकमल थी वेंदी।